बोला है बस ठीक है थोड़ा मेहरबानी तव्हां दोस्तनि सभिनी खे गुज़ारिश कजे थी सभु वेही कम वारा जेके पंहिंजे कम ते वेंदा बाक़ी ॿिया दोस्त जेके सभु तव्हांखे इहा तकलीफ़ ॾियूं था तव्हां महिरबानी करे अपनी दोस्तार अलीगढ़ खान बार साहब दुरूद शरीफ जो इशारो पे बाबा सब दुरूद शरीफ जो छो ये भी सभी वरवराए रहनी सैयद सरवरा भी हजरत किबला पीर तरीक़त सैयद गुल अहमद दार इरशाद अली खान भुट्टो साहब वो भी वरवराए रहनी मोहतरम जनाब याम आसिफ रज़ाक धारेजो साहब मोहतरम जनाब दोस्त बिरादरी मौजूद है उहे भी वरवरा रहनी उन्हीं में एक दर्जो जेको साबरीन हुयो वो जीरे तू सरदार खान खेता कयो माजा मालिक हो माजा मालिक सा सजी पानी कौम दे हाथ रखे सरदार अली गौर खान सरदार राजा खान जेके सरदार आबिद खान जो भास है राशिद खान भी आयो चाचा सरदार भी ते मौजूद हैं जेकी जमात ते मौजूद है माजा मालिक उन सा जीए वडो हली वियो ओड़े ही तरीके सा ओड़े भगवान से के हर ही तौफीक अता फरमाए माजा मालिक तू रहम कर माजा मालिक ओछता इम्तिहान ये ओछता मौत उन्हें को बचाए माजा मालिक से रहम कर माजा मालिक भलारो महीनो नसीब थिस उन्हीं महीने के सबके उनके पुत्र के उनकी पैरवी नसीब कर जाए उनकी राहत हरण की तौफीक अता कर जाए उन्हीं जो इज्जत उनकी पग की इज्जत जेके असा सिर्फ वर लगे हो असा वर लगे हो पर यो हकीकत ये है कि असा सबनी पंहिंजो एतमाद ज़ाहिर कयो आमीन असा सबनी एतमाद ज़ाहिर कयो त ही असा जो पग जे लायक माजा मालिक उन्हीं के लायक थियण जी तौफीक अता कर जाए असा सब जेके हाजिर थिया असा जी हाजिरी कबूल कर जाए पंहिंजे बारगाह में उन्हीं जे लाइ नेक ख्वाहिशात आए माजा मालिक कबूल कर आमीन जेके सभई कुरान पाक जा ख़तम पढ़िया विया ऐं जेको अॼु साईं जन पंहिंजे ऑफिसर जे दुई जे ईसाले सवाब जे लाइ बंदोबस्त कयो आहे सॼो समूरो सवाब तोहफ़तन नज़रानतन मदीने वाले साईं जे दरबार में सवाब पेशला कयो क़बूल फरमा सरकार जे अज़वाज मुहतरम सरकार जे प्यारे साहबा हसनैन करीमैन शहीद करबला वारनि जे दरबार आले में सवाब पेशला कयो क़बूल फरमा हज़रत गौसुल आज़म पीर जे दिलबर दस्तगीर जे दरबार आले में सवाब पेशला कयो क़बूल फरमा असांजे मरहूम मफ़रूज़ सरदार साहब सरदार मोहम्मद खान घोटे साईं जे दर्जात के बुलंद फरमा उन्हनि जे बचन ते पंहिंजो फज़ल करम फरमा मुंहिंजा मोराए करीब उन्हनि खे पंहिंजे बचन में मोहब्बत नसीब फरमा जीअं सरदार साहब जे वॾे नींगर ते फज़ आई आहे अली नवाज़ खान सरदार अली नवाज़ खान के महबूब रसूल जे सदक़े हिम्मत अता फरमा जा
करीम जे सदके अखिलन इन्हनि खे हिफ़्ज़ अमान में रखण फरमाजा। जेके भी इन पग रसम में जेके भी शरीक थिया उन्हनि ते रहमतूं बरकतूं अता फरमाजा। असांजे सरदार अलीगोर खान साईं ते रहमतूं बरकतूं अता फरमा। जेके भी सरदार आया उन्हनि जी इज़त शान मान में वाधारो फरमा। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। मौला या सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मौला या सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला सल्लल्लाहु अलैहि व सल्लम मोहम्मद मुबारक सल्लल्लाहु इलाहा मथों ख्याल कयो इधर मथों न खणो। मेहरबानी सभी दोस्तों के अर्ज करे तो वेही रहो मुख्तसर काफी जी इंशाअल्लाह सरदार मोहम्मद बख्श खान रस्ते ते बियो थोरो साइड करो। सल्लल्लाहु मोहम्मद व आले सल्लल्लाहु मोहम्मद। साईं जे इसाले सवाब जे लाइ जेको बि दाणो दाणो तयारु कयो वियो आहे, कुल शरीफ़ पढ़िया विया आहिनि या दुरूद शरीफ़ पढ़ियो वियो आहे, सॼो समूरो सवाब सरदार साहिब जे रूह खे बख़्शूं था। मुंहिंजा मौला करे जेको उन्हनि जे बचड़ा उन्हनि जे इसाले सवाब जे लाइ बंदोबस्तु कयो आहे, उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमा। महबूब रसूलुल्लाह जे सदके करम अता फरमा। इन्हनि जे ख़ानदान खे क़यामत ताईं शाद व आबाद फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही मुहम्मद व आलिहि मुबारक व सल्लिम ला इलाहा छोटो तयारु कयो वियो आहे, कुल शरीफ़ पढ़िया विया आहिनि या दुरूद शरीफ़ पढ़ियो वियो आहे, सॼो समूरो सवाब सरदार साहिब जे रूह खे बख़्शूं था। मुंहिंजा मौला करे जेको उन्हनि जे बचड़ा उन्हनि जे इसाले सवाब जे लाइ बंदोबस्तु कयो आहे, उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमा। महबूब रसूलुल्लाह जे सदके करम अता फरमा। इन्हनि जे ख़ानदान खे क़यामत ताईं शाद व आबाद फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर। असांजे सरदार अलीगोर खान साईं ते रहमतूं बरकतूं अता फरमा। जेके भी सरदार आया उन्हनि जी इज़त शान मान में वाधारो फरमा। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। आगे तकलीफ ॾियूं था तव्हां महिरबानी करे। सल्लल्लाहु अलैहि व सल्लम मोहम्मद मुबारक सल्लल्लाहु इलाहा मेहरबानी सभी दोस्तों के अर्ज करे तो वेही रहो मुख्तसर काफी जी